नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में पीपी जे अॻुवाण यूसी डबरो जे अॻूणे चेयरमैन ऐं समाजी अॻुवाण मरहूम होत खान मंगरियो जी पहिरीं वरसी संदसि ॻोठ अब्दुल वाहिद मंगरियो में थी गुज़री है। वरसी में पीपी एमपी अली हसन ज़रदारी, एमपी सरफराज हुसैन शाह, दरगाह लवाई शरीफ जे गादी नशीन फ़कीर मुर्तज़ा लवाई, पीर आफ़ा हालाणी, MNA सैयद इब्रार अली शाह जे फर्जंद सैयद आकिल शाह, खालिद हुसैन चन्नो, आल मंगरिया वेलफेयर एसोसिएशन जे सदर अली नवाज समेत बिरादरी जे सभई माण्हुनि दोस्तनि शिरकत कई है। इन मौके ते संदसि नंढे भाउ अली असगर खे बिरादरी जी पग ॿधाई वई। इन मौके ते खिताब कंदे पीपी एमपी अली हसन ज़रदारी, MPA सरफराज हुसैन शाह चयो है त होत खान मंगरियो हिकु इंसान दोस्त ऐं ख़िदमत गुज़ार इंसान हो। इलाइक़े लाइ कयल ख़िदमतूं सबबि अॼु सभई माण्हू संदसि वरसी में शिरकत करे संदसि ख़िदमत खे भेटा ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त संदसि भाउ अली असगर मंगरियो संदसि नक्शे कदम ते हली इहो तसलसल जारी रखंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।